ही मुंहिंजे नंढे हूंदे जी ॻाल्हि आहे ऐं मूंखे लॻे थो ॿियनि खे ॿुधाइण लाइक़ु आहे त मुंहिंजे माइटनि जे बारे में, पर ॻाल्हि अहिड़ी आहे जेका सभिनी खे शायदि थोरो वणंदी ऐं माण्हू मुश्कंदा इन खे ॿुधी। मुंहिंजे पीउ खे 2 भेनरूं हुयूं, दुरू दीदी ऐं सुंदरी दीदी। ॿई मुंबई में रहंदियूं हुयूं। ॿिनी शादी कई हुई ऐं ॿिनी खे ॿार हुआ। असीं दिल्ली में रहंदा हुआसीं ऐं मुंबई वेंदा हुआसीं गर्मियुनि जूं छुटियुनि में ऐं हुतां बि माण्हू ईंदा हुआ। मुंहिंजे नानाणे ऐं ॾाॾाणे ॿिनी तरफ़ां घणो करे माइट मुंबई में ई हुआ, पर असीं दिल्ली में हुआसीं। हाणे दुरू दीदी जो मुड़ुसु हो एंटी अंकल ऐं उन्हनि जा 2 ॿार हुआ, राजन ऐं अशोक। ॿई मूंखां उमिरि में वॾा हुआ, पर अशोक रुगो थोरा साल वॾो हो ऐं राजन अञा बि वॾो हो ऐं हू IIT में हो त हॉस्टल में रहंदो हो। सो उन खे असीं घणो कोन गॾिजंदा हुआसीं, जे कॾहिं कॾहिं। पर अशोक जी मूंसां ऐं मुंहिंजे भाउ सां, मूंखां हिकिड़ो साल नंढो आहे विक्रम, असां सां सुठी दोस्ती हुई। हिकिड़ो दफ़ो रेडियो ते राग पे हलियो, जय जय नारायण नारायण हरी हरी। ईअं आहे त भॼन वांगुरु, पर पिक्चर में हो त शायदि ईअं ई पे कंहिं प्रोग्राम में हलियो ऐं सुठी सुर हुई त मूं बि शायदि चयो जय नारायण नारायण हरी हरी। त अशोक चयो, असीं त इंग्लिश में ॻाल्हाईंदा हुआसीं, अशोक चयो दैट्स योर फादर्स नेम एंड माई फादर्स नेम। त मूं पुछियुसि छो, छाकाणि मुंहिंजे पीउ जो नालो त हरी हो, पर उन जे पीउ जो नालो त एंटी हो। चई हा एंटी, हू इनिशियल्स अथसि नारायण दास थावणदास या टी सां ॿियो को नालो हो। त मूंखे ख़बर ई कोन्हे इहा ॻाल्हि, मूं सम्झो अंकल जो नालो आहे एंटी अंकल। सभई चवंदा हुआ एंटी एंटी ऐं मां चवंदुसि एंटी अंकल, AINTEE। मूं सम्झो हूंदो को सिंधी जो नालो, को हूंदो मतिलबु, मूं कॾहिं सोचियो ई कोन हो, मूं सोचियो एंटी। सो ई इनिशियल्स आहे एन ऐं टी, एंटी। ऐं मां अहिड़ो नंढो कोन हुउसि जॾहिं इहो थियो। मां घटि में घटि 10, 12, 13 साल जो हूंदुसि ऐं एतिरा साल मूं सम्झो नालो ई आहे एंटी, AINTEE। सो आहे थोरी मुश्किल जी ॻाल्हि।